ॻाल्हि कंदासीं जलाल चांडे जे शागिर्दनि जे बारे में। जलाल चांडे जा कमोबेश 50 खां 100 शागिर्द हुआ सिंध में, जेके कुझु मक़बूल थिया तमामु घणा, लेकिन कुझु रहिजी विया पोइ हिते छाजे करे जो उहे मक़बूल न थी सघे। तो उहे कुझु मक़बूल न थी सघिया, इन जे करे स्क्रीननि मां ग़ाइबु थी विया। दोस्तो, जलाल चांडे जो हिकिड़ो शागिर्द हुयो जेको हिकु त ज़ात जो बिरोही हुयो ऐं उन खां अलावा आज़म उन जो नालो हुयो ऐं पुलिस में नौकरी बि हुई जलाल चांडे जे उन शागिर्द जी। छाजे करे जो उन टाइम में यकतारे चपड़ीअ जो तमामु घणो मान हुयो ऐं हर हंधि झंग झर में जलाल चांडे जो नालो हलंदो हुयो। पोइ जलाल चांडे जा खोड़ सारा औरतनि बि धागा ॿधाया जलाल चांडे खां, जेके फ़नकार थिया ऐं उन खां अलावा मर्द हज़रातनि में बि तमामु घणा शौक़ीन हुया जिन्हनि ॻाइण जी तरफ़ ऐं उस्ताद जलाल चांडे जी शागिर्दीअ में अचणु पसंदि कयो, जंहिंमें हिकिड़ो ॿ डॉक्टर बि आहे ऐं हिकिड़ो ॿ मास्टर बि आहे ऐं उन खां अलावा हिकिड़ो ॿ पुलिस वारो बि आहे जिन्हनि जलाल चांडे जी शागिर्दीअ में अचण जो ऐलान कयो। ऐं हे जेको वीडियो असां तव्हांजे लाइ खणी आया आहियूं, इहो आज़म बिरोही जो वीडियो आहे जेको जलाल चांडियो उनखे धागो ॿधी ऐं पंहिंजो शागिर्द पियो करे। ऐं इन में सॼे जेको आहे सो ओताक में बिरोही कबीले जा बि कुझु माण्हू वेठा हुजनि ऐं उन खां अलावा जलाल चांडे जा बि पंहिंजा बि दोस्त ऐं अज़ीज़ वेठा हुया। त जलाल चांडे खिली करे चयो त शागिर्द हमेशह उस्ताद खां अॻिते निकिरण जी कोशिशि कंदा आहिनि ऐं शागिर्दनि मां वफ़ा न थींदी आहे उस्ताद खे, लेकिन तूं हिकु बिरोही बि आहीं ऐं उन खां अलावा पुलिस वारो बि आहीं, महिरबानी कजांइ ख़्यालु कजांइ असांजो। त सभई माण्हू जेके वेठा हुया उन्हनि टहक ॾियण स्टार्ट कया। त जलाल चांडियो हिकु ख़ुशि तबियत माण्हू हूंदो हुयो ऐं जलाल चांडियो मुंहं ते जेका बि ॻाल्हि हूंदी उहा चई ॾींदो हुयो माण्हुनि खे। त दोस्तो, जलाल चांडे पंहिंजी शुरूआति 1978 मां कई, जेको तमामु घणो सिंध में मक़बूल थियो ऐं यकतारे चपड़ीअ खे तमामु घणो मान ॾिनई। दोस्तो, जलाल चांडे खे मक़बूल थींदे माण्हुनि ॾिसो त खोड़ सारनि फ़नकारनि मन जेको आहे सो जलाल चांडे खां धागो ॿधाए ऐं जलाल चांडे जे शागिर्दीअ में अचणु इख़्तियार कयो। तंहिंमां हिकिड़ो शागिर्द मोहम्मद उर्स चांडियो बि हुयो जेको तमामु बहितरीनु सिंध में फ़नकार थी ॾसियो ऐं मोहम्मद उर्स चांडियो तमामु बहितरीनु फ़नकार हुयो ऐं जलाल चांडियो पंहिंजे उस्ताद सां गॾु जॾहिं नंढे हूंदे ॻाइणु वेंदो हुयो मेलनि मलाखणनि में, त जलाल चांडियो पंहिंजे उस्ताद सां तमामु घणो वफ़ादार हुयो ऐं जलाल चांडे जो उस्ताद जलाल चांडे खे हर उन महफ़िल में वठी वेंदो हुयो जेके दरगाहनि में ऐं शादियुनि में उते जेको आहे सो महफ़िलूं थींदियूं हुयूं। त जलाल चांडियो बि पंहिंजे उस्ताद सां गॾु वेंदो हुयो ऐं जलाल चांडे बि उहा रीत ज़िंदा कई। जलाल चांडियो बि पंहिंजो जेको बि शागिर्द कंदो हुयो त जलाल चांडियो पाण सां गॾु वठी वञी उन्हनि खे महफ़िलनि में सिखिया बि ॾींदो हुयो ऐं जलाल चांडियो उन्हनि खे ॻाइण जहिड़ो करे, रोज़ी रोटी कमाइण जहिड़ो करे, पोइ जलाल चांडियो उन्हनि मां हथु कढंदो हुयो। दोस्तो, वॾी महिरबानी, उमेदु आहे त नंढिड़ो वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। वीडियो सुठो लॻे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो, सुठो कमेंट ॾेई पंहिंजे राय जो इज़हार लाज़मी ॾींदा। वॾी